सोभोदेरो लॻ यूसी मेरठ जे चेयरमैन पारां सवे माण्हुनि में सोलर प्लेटूं विरायूं वयूं। रिपोर्ट मूजिबि सोभोदेरो लॻ यूसी मीरठ जे चेयरमैन माशूक अली भट्टी जो तालुक जेडीए सां हुजण बावजूदि यूनियन काउंसिल मीरठ जी आवाम जी ख़िदमत करण में सभिनी चेयरमैननि खां अॻभरो थी पंहिंजी यूसी जी आवाम में सवें सोलर प्लेटूं बिना के फ़र्क़ जे विरहायूं। ग़रीब माण्हुनि खे सोलर प्लेटूं मिलण ते आवाम पारां ख़ुशीअ जो इज़हार कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं जेडीए चेयरमैन माशूक अली भट्टी साहिब जा जंहिं असांखे सोलर प्लेटूं ॾिनियूं आहिनि। हुननि वधीक चयो त यूसी मीरठ जेडीए चेयरमैन माशूक अली भट्टी साहिब अवामी ख़िदमत जो जज़्बो रखे थो। हुन मौक़े ते यूसी मीरठ जेडीए चेयरमैन माशूक अली भट्टी साहिब सहाफ़ियुनि खे ॿुधायो त अवाम जी ख़िदमत करणु इंसान जो फ़र्ज़ु आहे। असां पंहिंजी यूसी मीरठ जी बजट आवाम ते ख़र्च कंदा आहियूं। कोशिश आहे त बुनियादी मसइला बि हल कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।